ये जेका सूफ़िन ऐं वलियनि जी धरती आहे, जे सूफ़िन मोहब्बत प्यार ऐं अमन जो पैगाम ॾेई सॼे चमन खे रोशन कयो आहे। सूफ़िन जो पैगाम मोहब्बत ऐं प्यार ॾियणु आहे। अॼु नांगल साईं जो जेको उर्स मुबारक शुरू आहे, उते आयल ज़ाइरीन अक़ीदतमंद छा पिया चवनि? जीअं त ही जेको नांगे साईं जो मेलो आहे, हिन जो मक़सदु इहो आहे त मेले जो मतिलबु इहो आहे त मोहबत वारो मेड़ाको हिननि में सूफ़िन जो जेको पैगाम आहे, अमन ऐं सलामती जो पैगाम आहे, ऐं हिते आयलनि पांधीड़नि जे लाइ मोहबत जो हिकिड़ो पैगाम आहे, जीअं हितां थी वापसि वञनि ऐं हिक ॿिए खे मोहबत जो सिस्टम मोहब्बत जा मेड़ा मेड़नि था। असां मोहब्बतनि खे सभु वठी अचे नांगल साईं जे मैदान में मेंदियूं झुमरियूं नाच करे ऐं मल्हायूं था। जेतिरो असां हिननि शयुनि खे वधाईंदासीं ओतिरो ई हिन असांजी सुहिणी धरती सिंध ते अमन जो पैगाम ॾिनो। परे परे खां अक़ीदतमंद आया आहिनि ऐं माशाअल्लाह हितां जा इलाइक़ाई बि सुठी तरीक़े सां वरी मिलिया आहिनि। हिकिड़ो अमन जो मैसेज वरी असां उजागर था कयूं। वरी सिंधी आहे, सूफ़िन जी धरती आहे, सचल साईं, बेदिल साईं या नागेशाह, इन्हनि औलियाउनि ओशाकनि जेको पैगाम ॾिनो आहे उहो अमन जो पैगाम आहे। सिंध सदियुनि खां सूफ़िन जी धरती आहे ऐं सूफ़िन जो पैगाम ई असांखे इहो मिलियल आहे त अमन मोहबत भाईचारो प्यार प्रेम जो पैगाम मिलियो आहे। दरगाह नांगल साईं ते आयल अक़ीदतमंद चवनि था त साईं जो पैगाम मोहब्बत जो पैगाम आहे। सूफ़िन जे पैगाम सां मोहब्बत फैलाए सॼी दुनिया मां नफ़रतुनि खे ख़तमु करे हिकु ख़ूबसूरत मुआशिरो जोड़े सघिजे थो। अचो त नांगल साईं जी फ़िक्र ते हली मोहब्बत ऐं प्यार जो फैलाउ कयूं। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, कंबट।